मलीर मां अवां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे फिरोज़ कीरियो। मलीर जे इलाइक़े कोही ॻोठ में 6 महीना अॻु 22 सालनि जे नौजवान फयाज़ खोसो जे बेगुनाह क़त्ल में मुलविस क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ नौजवान जे वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि मक़तूल जी अमड़ जी अॻवाणी में अवामी प्रेस क्लब मलीर जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। संदन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। हू क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे रहिया हुआ। उन मौक़े ते मक़तूल जी वाहिद बख़्श, अब्दुल शकूर ख़ान, मोहम्मद सिकंदर ब्रोही, मंठार अली जोगी, शोभान जोगी ऐं ॿियनि साफ़िन अॻियां ॻाल्हाईंदे चयो त असां मिसकीन ऐं पोरत माण्हू आहियूं। असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। असां केतिरा ई भेरा लाॻापियल इख़्तियारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अञा ताईं का बि अॻिभराई न थी सघी आहे, जेका मक़तूल जे वारसनि सां खुलियल ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त शाह लतीफ़ थाणे जी जांच पुलिस जो ऑफिसर असकर शेख क़ातिल खां रिश्वत वठी खून लोढ़णु चाहे थो। हिननि चयो त जवाबदारनि शुएब इलाही बख़्श, नाज़िम परवेज़, शाह हुसैन अमजद ऐं सिराज ब्रोही असांजे नौजवान फयाज़ खोसो खे क़त्ल कयो ऐं ॿिनि हमराहनि ख़ान मोहम्मद ऐं अब्दुल शकूर खे मरणी करे छॾियो। तंहिं हूंदे जांच पुलिस खेनि गिरफ़्तार न पई करे ऐं रिआयत ॾेई रही आहे, जेको ज़ुल्म आहे।